सिंधवियन टीवी तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो सलाम क़बूल कंदा। मोज़िज़ नाज़रीन, अॼुकल्ह असां ॾिसंदासीं त काफ़ी वक़्त खां सिंध में ख़ुदकुशी जो रुझान तमामु घणो वधियलु आहे ऐं काफ़ी माण्हू पंहिंजे ज़िंदगी जो अंत आणे रहिया आहिनि, जंहिंसां जंहिं ॻोठ जो जंहिं घर जो को नौजवान औरत या मर्द ख़ुदकुशी कनि था त ईअं सम्झो त उहो सॼो ॻोठ परेशान थो थिए, समाज परेशान थो थिए ऐं उन सां गॾु ज़िंदगी जो अंत अचणु बि का चङी ॻाल्हि कान्हे। अॼु असां इन ॻाल्हि ते सोचींदासीं त माण्हू ख़ुदकुशी छो था कनि। थींदो ईअं आहे त असां वटि जेको समाज आहे उन समाज में नाबराबरी वारो निज़ाम आहे, तबक़ाती निज़ाम आहे ऐं नतीजे में हिकिड़ा माण्हू तमामु घणा अमीर आहिनि, ॿिया माण्हू तमामु घणा ग़रीब आहिनि। त थींदो ईअं आहे त इंसान जे नफ़्सियात में रीस जो रुझान जेको सो तमामु घणो आहे। यानी जेकॾहिं हिकिड़ो माण्हू को प्यादो वञे पियो त उहो मोटरसाइकिल वारो जॾहिं हुनजे भर मंझां गुज़रंदो त हू दिलि में हुनखे ख़्यालु ईंदो त काश मूं वटि बि मोटरसाइकिल हुजे हा त हुन ते चढ़ां। जेकॾहिं वरी मोटरसाइकिल ते को माण्हू ईंदड़ आहे, पासे खां हुनखे का कार जेका सा क्रॉस थी करे त हुनजे ज़हन में इहो ख़्यालु थो अचे त काश मूं वटि बि जेकॾहिं कार हुजे हा त हुन ते चढ़ां। अहिड़े नमूने सां कार वारो वरी हवाई जहाज़ खे ॾिसी रीस थो करे। हिकिड़ो माण्हू जेको झूपड़ी में रहे थो उहो जॾहिं कंहिं अमीर वटि जॾहिं कमु थो करे त उते हुननि जा बंगला, हुननि जा ठठ ठाठ ॾिसी हुनजी दिलि में बि हिकिड़ी ख़्वाहिश थी पैदा थिए त काश मूं वटि बि इहे सहूलियतूं हुजनि ऐं आऊं सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारिया जी ही माण्हू गुज़ारीनि था। त नतीजे में ईअं छा थो थिए त उहे ख़्वाहिशूं जेके माण्हू जूं रीस जी नफ़्सियात जेका साइकोलॉजिकल जिबलत आहे उन जिबलत तहत उहा रीस जेका आहे सा उन माण्हू जे अंदर में हिकिड़ियूं ख़्वाहिशूं पैदा थी करे त उन्हनि ख़्वाहिशनि जे करे हुन माण्हू जे ज़हन में हिकिड़ो अहसासु महरूमी पैदा थो थिए त मूंखे कुझु कोन थो मिले, मूं वटि कुझु कोन्हे, ॿिए वटि तमामु घणो आहे। ऐं पोइ इहे ख़्वाहिशूं जेके आहिनि इहे हालतूं या तबक़ाती नाबराबरी वारो जेको निज़ाम आहे उन में उहे शयूं उनखे मुयसरु नथियूं थियनि त नतीजे में हुनजी दिलि में उन अहसास महरूमी खां पोइ हिकिड़ी मायूसी पैदा थी थिए ऐं हू काफ़ी कोशिशि थो करे त अहिड़ो थियां, पर उन कोशिशि जे बावजूद बि जेकॾहिं हू उन मंज़िल ते नथो पहुचे, उन ख़्वाहिशनि जी उनजी तकमील नथी थिए त पोइ हुनजे ज़हन में मायूसी जो रुझान पैदा थो थिए ऐं मायूसी जे रुझान खां पोइ हुनखे दुनिया सां या पंहिंजी ज़िंदगी सां या पंहिंजे अमल सां जेको प्यारु आहे उहो घटिजी वेंदो आहे। छो त हू ॾिसंदो आहे त आउं पोरियो त तमामु घणो करियां थो पर पोइ बि मूंखे उहो उजूरो कोन थो मिले। जेके माण्हू पोरियो नथा कनि उहे माण्हू ख़ुशहाल था गुज़ारीनि, उहे माण्हू सॼो ॾींहुं बंगलनि में सुता पिया आहिनि, एसी रूमनि में सुता पिया आहिनि, ऐं सॼो ॾींहुं काढ़े में पघर वहायां थो ऐं मूंखे उनजो उजूरो नथो मिले त पोइ नतीजे में हिकिड़ी भोगना, हिकिड़ी पीड़ा उन मायूसी सां गॾिजे थी ऐं पोइ उहो माण्हू पंहिंजी ज़िंदगी खां, पंहिंजी कारकर्दगी खां, पंहिंजे अमल खां मुकमल तरह जेको सो मायूस थियणु शुरू थो थिए ऐं पोइ इहा मायूसी अॻिते हली हुनखे पंहिंजे ज़िंदगी जे अंत आणण ते मजबूर थी करे केतिरा दफ़ा हुनखे ख़्यालु ईंदो आहे त आउं न करियां, छो त ज़िंदगी सां प्यारु हर साह वारो कंदो आहे। पर पोइ कॾहिं कॾहिं मायूसी जी हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत अची वेंदी आहे जंहिं कैफ़ियत में हू इहो फ़ैसिलो करे छॾींदो आहे त हीअ ज़िंदगी मुंहिंजे कहिड़े कम जी, मुंहिंजूं ख़्वाहिशूं सभु अधूरियूं रहियूं पियूं आहिनि ऐं उन सां गॾु पोइ हू हिकिड़ो फ़ैसिलो कंदो आहे त आउं पंहिंजो पाण खे ख़तमु करियां ऐं हाणे मुंहिंजे हिते रहण जी का बि ज़रूरत कान्हे का, ज़िंदगी मुंहिंजे कंहिं बि कमु न आई, मुंहिंजो पोरियो मुंहिंजे कमु कोन आयो। त पोइ हू माण्हू जेको सो इंतिहाई मायूसी में अची
ऐं क़दम खणी ख़ुदकशी कंदो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो ख़ुदकशी जो जेको रुझान आहे, इहा जेके कैफ़ियतूं आहिनि, इन्हनि कैफ़ियतनि मंझां असांजूं ज़िंदगियूं जेके से ज़ाया पियूं थियनि, त हुअणु छा खपे? हुअणु इहो खपे त असां वटि जेको तबक़ाती जेको निज़ाम आहे, उन निज़ाम में असांखे घटि में घटि जेको पोरियत आहे, जेको माण्हू मज़दूर आहे, उन मज़दूर खे संदसि महिनत जो उजूरो मिलणु खपे, त जीअं हुन जूं कुझु न कुझु जेके से ख़्वाहिशूं पूरियूं थींदियूं रहनि ऐं हू मायूस न रहे ऐं हू पंहिंजी महिनत मां मुतमइन थिए। जेकॾहिं असांजे समाज में इहे सोचूं पैदा थियनि, जीअं मिसाल तौरु असां वटि दीन इस्लाम में बि ईअं आहे, दुनिया जे सभिनी मज़हबनि ऐं नज़रनि में इहा शइ मौजूदु आहे त पोरियत खे संदसि उजूरो मिलणु खपे ऐं उहो उजूरो बि हुनखे एतिरो जल्द मिले जो इस्लाम में त ईअं आहे त पोरियत खे पघर सुकण खां अॻु में, यानी हू कम तां जॾहिं लहे अञा हुन पघर बि हुनजो न सुके, उनखां अॻु में हुनखे संदसि महिनत जो उजूरो मिली वञे, जीअं हूअ पंहिंजूं ख़्वाहिशूं जेके से पूरियूं करे। त जेकॾहिं असां थोरो बि तवजह ॾियूं ऐं थोरो बि असां में अहसासु पैदा थिए पोरियत जे लाइ, मज़दूर जे लाइ जेको मज़दूरी करे थो, उन जे लाइ जे असांजी दिलि में थोरो बि अहसासु पैदा थिए ऐं थोरो असां उनखे सही उजूरो ॾियूं, त नतीजे में हू पंहिंजूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदा, पंहिंजे पोरियत माण्हू पंहिंजे पोरे मां मुतमिन थींदो ऐं नतीजे में अहसास महरूमी कुझु घटि बि ऐं अहसास महरूमी घटिजण खां पोइ हुन में इहे ख़ुदकशी जहिड़ियूं सोचूं या इंतिहाई मायूसी जहिड़ियूं सोचूं पैदा न थींदियूं। त इहो ई हल आहे जंहिं हल जे ज़रिए असां पंहिंजे रवैयनि में दुरुस्तगी आणे ऐं असां पंहिंजे हिन समाज में ख़ुदकशी जे रुझान खे रोके सघूं था। मोअज़्ज़िज़ नाज़रीन, सिंध वीएन टीवी तां मुंहिंजो ई प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि अचे त सब्सक्राइब करण सां गॾु पंहिंजे क़ीमती रायनि खां बि वाक़ुफ़ु कंदा, त जीअं असां हिननि प्रोग्रामनि खे वधीक बहितर खां बहितर ऐं तव्हांजे ख़्वाहिशनि मूजिबि पेश करे सघूं। तव्हांजी महिरबानी सदाईं गॾु।